बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझी सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, हिन वक्त आऊं अब्बास फार्म ते मौजूद आहियां ऐं मूंसां गॾु प्रोग्रेसिव ज़मींदार साईं मोहम्मद ख़ान वसाण बि गॾु आहे ऐं उन सां गॾोगॾु असां सां गॾु आहे बहादुर वसाण। दोस्तों, जेको अॼोकी असांजी हीअ वीडियो ठाहिण जो मक़सदु ई आहे, जेके पंहिंजो ट्रांसजेनिक वैराइटियूं आहिनि, ग्लाइसोफिल्डा जंहिंमें पिंक फ्री वैराइटियूं आहिनि, इन्हनि जी माण्हुनि जे पोयां साईं ॿध टुटी पई आहे। छा अहिड़ा के ओपी बि जेको कोन्हनि जेके इन्हनि जे मुक़ाबले में हुजनि, पंहिंजी के सिंध जी वैराइटियूं के मतिलबु उन जे बारे में असांखे ॿुधाइजो। हीअ सॼी दुनिया ट्रांसजेनिक वैराइटियुनि जे पोयां लॻी पई आहे। हाँ बिल्कुलु, जेको ॾिठो अथऊं पोज़ीशन हींअर अहिड़ी अची बीठी आहे जो हर माण्हू जो फ़ोन कॉल, नंढो वॾो ज़मींदार, बाबा अहिड़ो ॿिज ॾियो जेको पिंक फ्री हुजे, ट्रांसजेनिक सीड हुजे, CKC3 हुजे, VR111, 333, CS 200 या जेके वैराइटियूं अहिड़ियूं आहिनि। हीउ सॼो सीड माफ़िया जो खेल आहे। ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां त वणनि जी पैदावारी सलाहियत 25 खां 35 मण हूंदी आहे। जेका मथे असां पैदावार खणंदा आहियूं, जेका 40 मण 50 मण, उहा सॼी महिनत ते डिपेंड करे थी। ऐं उन करे आउं सभिनी आबादगारनि खे हथ ॿधी आहे गुज़ारिश कंदुसि, ख़ुदारा सॼियूं बनियूं जेके आहिनि पंहिंजो जेको आहे OP पंहिंजो रुॻो हिन ते ट्रांसजेनिक सीड ते न वञो, OP ॿिज बकायो त बहितर रहंदो। अच्छा सर, तव्हांजी हिन साल छा प्लानिंग आहे? तव्हां कहिड़ा ॿिज काइण जी माना प्लानिंग कई आहे हिन साल? आउं त मूं वटि जेको 200 एकड़ आहे, त उन में जेको मुंहिंजी माना सिंधी प्लानिंग जेका असां करे छॾी आहे, उहा प्लानिंग इहा आहे त असां 25% जेके आहिनि से इहे ॿिज काईंदासीं जेके ट्रांसजेनिक सीड। बाक़ी 75% जेका असांखे काइणी आहे उहा काइणी आहे OP सीड। उहो OP लाज़मी आहे। अच्छा सर, OP जेके वैराइटियूं आहिनि उन्हनि में तव्हां कहिड़ी वैराइटी खे प्रिफेर कंदा जेका आबादगारनि खे लॻाइणु घुरिजे, जेका तव्हां माना बहितर सम्झो था? अच्छा, पहिरीं त दोस्तनि खे असां ॿुधायो त OP ॿिज पुछनि पिया, OP ॿिज आहे छा? OP ॿिज माना ओपन पॉलिनेटेड सीड, जेके पाण अॻु में कायूं था आम ॿिज, पंहिंजा जेके देसी ॿिज आहिनि उहे। उन में जेका मुंहिंजी पसंदीदा वैराइटी आहे, उन में त रेंज वॾी आहे, 100 खनि वैराइटियूं तव्हांजो अची वञनि थियूं, जंहिंमें तव्हांजो BS 15 आहे, SS 32 आहे, अॼु बि 13 आहे, 142 आहे, BS 63 आहे, BS फलाणा, इहे काफ़ी आहिनि। पर जेको असां वटि जेका सिंध में कामयाबु आहे, ख़ासि करे विचोली सिंध ऐं ॾखण सिंध में, उहा सदाबहार आहे। ऐं हिन वैराइटी ते वॾो होमवर्क कयल आहे मीर अमान ला टालपर जो। हिन वैराइटी खे आऊं गुज़िरियल को 8-10 सालनि खां कयां पियो। उन वैराइटी पंहिंजो पोटेंशियल अञा ताणी कोन छॾियो आहे। जिते बि असां महिनत कई आहे ऐं सुठा हारी जेके आहिनि, उते हीअ वैराइटी 45-50 मण बिल्कुलु आसानी सां लही सघे थी। 40 मण त ईअं ई लही वेंदी आहे। उन करे मुंहिंजो जेको प्लान आहे त वधि में वधि जेको सदाबहार थिए OP सीडनि में। अच्छा सर, सदाबहार में अहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे जो तव्हां उनखे एॾो लाइक कयो था? छा पंहिंजो उनजी हिकिड़ो त तव्हां ॿुधायो पियो न, पैदावार माशाअल्लाह 45-50 मण तमामु बहितर आहे। ॿी कहिड़ी वजह आहे? उनखे पिंक वग़ैरह केतिरो लॻे थो, या ॿिया जेके अमराज़ आहिनि उहे केतिरा लॻनि था, केतिरे मिक़दार में लॻंदा, मतिलबु उन जे बारे में असांखे ॿुधाइजो। हीअ छा आहे जो सदाबहार, हिकिड़ो त हिन जो कदु छोटो आहे, ॿियो पन बि जेको आहे हुन वॾो कोन नंढो आहे, ऐं गोगड़ो नंढे हुअण जे बावजूदि फुटी वॾी थिए थी, चूंडण में आसान आहे। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि हीअ आहे त हिन ते पिंक बि घटि ईंदो आहे, या ॿिया मर्द जेके आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां वटि बेकार में बेकार ज़मीन कलर वारी बि आहे, सिम वारी बि आहे, जंहिंमें ॿिया ॿिज नथा थियनि, ऐं हिन में कुदरती तौर ते ॼम जी शरह 90% खां मथे हूंदी आहे। उन करे अहिड़ा आबादगार जेके माना पोइ परेशान थींदा आहिनि त यार हयोसीं वरी गोथ थी वियो अॻिते पोइ, हिन में गोथ बोथ जी चांस अक्सर करे कोन थींदी आहे। मूं त ॾिठो आहे 8-10 सालनि खां जीअं हिन वैराइटी आउं कयां पियो, त हिन में जिथे हणिजे त जीअं मथे वार आहिनि ईअं बिल्कुलु ॼमंदी आहे। जेतिरा ककड़ा हाणे सभई जेके ॼमींदा आहिनि, पोइ छिटी करणी पइजी वेंदी माना। उन करे असां हिन खे प्रिफेर वधीक कयूं था। त हिकिड़ो त हिन में वज़नदार फुटी थिए थी, चूंडण में फुटी सवली थिए थी, ॼम तमामु बहितरीनु अथसि, मर्द घटि लॻे थो। इहे ख़ुशूसियतूं सभिनी ॿिजनि में कोन हूंदियूं आहिनि जेके सदाबहार में आहिनि। उन करे सदाबहार खे वधीक जेको आउं पसंदि कंदो आहियां। अच्छा सर, हिकिड़ो ॿियो मुंहिंजो सुवालु आहे त जेके ट्रांसजेनिक वैराइटियूं आहिनि उहे लॻभॻि 100 या 120 ॾींहंनि में फुटियूं ॾियनि थियूं। सदाबहार केतिरनि ॾींहंनि में माना फुटी ॾिए थी, मतिलबु OP ॿिज पंहिंजा, या सदाबहार जे बारे में तव्हां इहो असांखे ॿुधाइजो। इहा तव्हां मेन ॻाल्हि कई त जेके बि पाण ॿिज कायूं था, ख़ासि करे ट्रांसजेनिक सीड, जिन में अहिड़ा ॿिज जेके ग्लाइसोफेट फ्री या पिंक फ्री आहिनि, उन्हनि जी फुटी 110-120 ॾींहंनि खां पोइ ईंदी आहे। हीअ जेका वैराइटी आहे पंहिंजो सदाबहार, इहा तव्हांजी 80-85 ॾींहं खां पोइ 90 ॾींहं जे अंदरि अंदरि बिल्कुलु फुटी अची वेंदी आहे।
यानी जेको माण्हू मार्च जी 1 तारीख़ में हिन वैरायटी खे खाए थो त तव्हांजो मार्च अप्रैल मई 3 महीना 90 ॾींहं थी विया, यानी तव्हांजो 6 महीने जी 1 तारीख़ ते इंशाअल्लाह ताला फुटी अचणु शुरू थी वेंदी ऐं तव्हां उन फुटी मां जेको आहे पंहिंजे फसल ते ख़र्च करे सघो था। आबादगार दोस्तों, उमेद आहे त हीअ असांजी हिकु नंढड़ी वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अहिड़ियूं खोड़ सारियूं वीडियो असां ॾिसण जे लाइ हिन असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ताकी वधीक आबादगारनि ते हीअ वीडियो पहुची सघे ऐं हिन वीडियो मां लाभ वठी सघनि आबादगार।